दरिया खान मरी में तेज तूफ़ानी बरसात हर तरफ़ तबाही मचाए छॾी। हेठाई वारा इलाइक़ा बरसात सबब पानी जी लपेट में अची विया। पीपल्स पार्टी सिटी दरिया खान मरी जे सदर अॻूणे टाउन चेयरमैन ऐं बल्दियाती इलेक्शन में बिना मुक़ाबले कामयाब थियल काउंसलर सेठ असगर राजपूत हलंदड़ बरसात दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दौरा करे अवाम जा मसला ॿुधा। टाउन ऑफिसर ऐं टाउन अमले खे फौरी तौर ते शहर जी बाज़ारनि घिटियुनि रोड रस्तनि मां बरसात जो पाणी निकाल करण लाइ हिदायतूं ॾिनियूं ऐं पब्लिक हेल्थ खाते जे डिस्पोज़ल जो दौरो करे फौरी तौर ते डिस्पोज़ल हलराए गंदे पानी जी खॾ में गॾु थियल बरसात जो पाणी निकाल करण लाइ उपाउ वरिता। टाउन अमले पब्लिक हेल्थ मुलाज़मनि जी ज़बरदस्त कारकर्दगी सबबि बरसात जो पाणी शहर मां निकाल कयो वियो। मोहम्मद असगर राजपूत चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जी हिदायत आहे त चूंडियल नुमाइंदनि हिन तूफ़ानी बरसात दौरान घरनि में वेहण बदिरां अवाम में मौजूद रहिजनि ऐं असां कंहिं बि सूरत हाल में अवाम खे अकेलो न छॾींदासीं।